अफ़सोसनाक ख़बर उडेरोलाल खां वाक़िदियूं। उडेरोलाल विलेज वेझो कपड़नि खां आजो नामालूम शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। खोरखानी शाख जे मोरीअ में नामालूम शख़्स जो कपड़नि खां आजो लाश हथ कयो वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची लाश खे शाख मां ॿाहिरि कढाए इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त लाश घणो पुराणो हुजण सबबि सुञाणप में ॾुखियाई थी रही आहे। वधीक जांच जारी आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। उडेरोलाल वेझो कपड़नि खां आजो नामालूम शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। खोरखानी शाख जी मोरी में नामालूम शख़्स जो कपड़नि खां आजो लाश हथ कयो वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची लाश खे शाख मां कढाए इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश घणो पुराणो हुजण सबबि सुञाणप ॾुखियाई थी रही आहे। वधीक जांच जारी आहे। आगाह कयूं पिया। उडेरोलाल वेझो कपड़नि खां आजो नामालूम शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। खोरखानी शाख जे मोरीअ में नामालूम शख़्स जो कपड़नि खां आजो लाश हथ कयो वियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए ॿाहिरि कढायो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त लाश घणो पुराणो हुजण करे सुञाणप न थी रही आहे। वधीक जांच जारी आहे।